जय झूलेलाल। अॼु तारीख़ 16 ऑगस्ट 2020 चालीहो विर्त 32 झूलण साखियुनि में तव्हांजो स्वागत आहे। असू महीने जे दशहरे जे ॾींहुं लाल जे पिता रतन राय पंहिंजे 5 सालनि जे पुट जी पढ़ाईअ लाइ विद्वान ब्राह्मण वटि वठी विया। उते विद्वान ब्राह्मण लाल स्वरूप खे ॾिसी चयो त हिन ईश्वर जे रूप वारे बालक खे विद्या ॾियण जो पवित्र कमु मूंखे मिलियो आहे। भॻवान मूंखे निमित बणाए रहियो आहे। मां ॾाढो नसीबनि वारो आहियां। अहिड़े विराट रूप धारण करण वारे मन खे मोहींदड़ लाल साईंअ खे वरी वरी नमन। आयो लाल सभई चओ झूलेलाल।